हिते वाचूड़े जी वायूं बता लॻियूं पयूं न हे वरी मुड़ुस माण्हू सुता पिया न आयो थो माथो अरे वाचूड़ा ये सुबह साण मींहुं वाह कंदो आहे छा चयो अथई मथो चढ़ी लुंडीअ ते पेर पियो आहे छाल बि कोन ॾिनमि त लुंडीअ कखे वरितो ज़हर ज़ूज़त कंदो दिमाग़ ते चढ़ी वियो आहे हाणे पुस्तियूं तूं हणा गधा वांगुरु वारीअ ते लेट भला गुर वधी पोइ का फरत मिलई अदा छॾीसि अॻई हिनखे लुंडीअ ॾंगियो आहे ॿुधाए कहिड़ी अस्पताल वठी हलां कहिड़ी जॻह ते भला ॾंगियो अथई मथो चढ़ी दिल ते ॾंग लॻी इहो नांग भला एतिरो मथे चढ़ी तोखे कीअं लॻियो गुर वधी हेड़ीअ में जुतो पियो आहे चाड़े नूरल मां असुल लुंडी जी ॻाल्हि कोन थो कयां इहा मुंहिंजी ज़ाल आहे न जेका असुली इन मूंखे चयो आहे त मूंखे तलाक ॾे तलाक अरे तो वारी जोड़े तोखे तलाक थी वठे छो छाजे करे तव्हांखे त ख़बर आहे न त रोज़नि में लाह चारा ईंदा आहिनि बसि छा ॿुधायांव मेलनि खे त माकड़ खाई वई आहे नंढड़नि मेलनि में त हाणे रोज़ी थिए कान थी जेके मेला वॾा हुआ लाल कलंदर जो मेलो भिटाईअ जो मेलो समन सरकार जो मेलो सचल साईंअ जो मेलो उते ॾिसो न त पुलिस गदड़नि ते पाबंदी हणी छॾी आहे ऐं 2-3 दफ़ा त असांजे होटलनि जूं कनातूं फाड़े छॾियूं अथनि इहा मूंखे ख़बर आहे असां सॼी राति कमद में ऐं शाखुनि में लिकी गुज़ारी आहे ऐं जेके खदड़ा वोणनि में लिकिया न उनखे त सुंगलियूं खाई वयूं कोन वठंदी तोखां तलाक असां सम्झायूं था हवा खे तूं 70 यारा सेरादी हेठां ॾेई गुर वधी सुम्ही पओ मूंखे छा आहे मां त पंहिंजो पेट पाले वेंदमि दर दर जा धिका त पाण खाईंदी छो त मुंहिंजो नालो आहे वाचू वारो फिराए फिटी करे छॾींदोसांसि सम्झे छा थी पाण खे केर बि पंहिंजो कोन कंदसि तलाक वारी माई जी कहिड़ी ज़िंदगी ओ वाचूड़ा फ़कीर पुराणी खदड़ी तू जज़्बाती न थी बाबा असां तुंहिंजी ज़ाल हवा खे सम्झायूं था अलाह को तुंहिंजी ॻाल्हि त लही वेंदी त पोइ छा थी पियो जेकॾहिं पाण ॻाल्हि तां न लथी न त पोइ मां दिलि तां लाहे छॾींदोसांसि ऐं जॾहिं न दिलि तां लथी पोइ दाल मानी लाइ सिकंदई त मां आहियां वाचू वारो फिराए फिटी करे छॾींदोसांसि बस हाणे बस तूं कमी रोज़ी ताड़े घर जो गाॾो हलाए बाक़ी हवा असांजो चवण कोन मोटाईंदी गुर वधी सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।